नाज़िर मियां साहब ही भरपासे जे इलाइक़नि में गैस की लोड शेडिंग ख़िलाफ़ प्रवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं ज़ुबैर शेख जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं मियां साहब में जितों जो अवाम गैस जो प्रेशर न हुअण सबब सरापा एहतजाज बणियल आहे। असीं एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त उहे इन बारे में छा चई रहिया आहिनि। मियां जे ॻोठ जी ग़रीब असां सभु मन हे 100 सवा 150 बिल असांजा जमो आहिनि। हे ॾिसो असां खणी था वठूं, असां वटि गैस न आहे। मथो रमज़ान शरीफ़ अचे थो, 40 पॉइंट मंज़ूर थियल आहे, लेकिन अॻे 30 पॉइंट ईंदा त उन मां गुज़ारो असां करे वेंदासीं। हाणे 10 पॉइंट ॾियनि था, मथां अचनि था, असां हेठियों पासो असांखे गैस सफ़ा नथी अचे। रद पचाल आहे, ग़रीब अवामूं असां बिल पेमेंट 200-250 बिल मां खई थो, था को ॿुधण वारो न आहे। कयूं आहिनि जंहिंजो असांखे को ख़ातिर ख़्वाह जवाबु न आहे मिलियो। ठीकु आहे न, इहे त माना तंज़ीम सोशल जे हिसाब सां, ॻोठ वारनि जे हिसाब सां, पर को ख़ातिर ख़्वाह जवाबु मिलियो ई न आहे। उहे चवनि पिया त असां वटि गैस जेको आहे तव्हां वटि माना घटि हुनजो रेंज जो आहे, जॾहिं तव्हां वटि गैस वधीक यूज़ थी थिए। वधीक त छा, पर असां वटि सिर्फ़ु हिकिड़ी हवा बि नथी अचे हुन मां, सिर्फ़ु असां बिल वसूल था कयूं, गैस बिल्कुलु बि न आहे। रद पचाए लाइ मसइलो आहे न, हीअ हाणे जेको आहे त प्रॉपर मियां साहिब जेको आहे त सिटी थी वियो आहे। हिते ईंधन जो मसइलो आहे, को ॻोठाणो माल कोन्हे त माण्हू को साईं के हाणे किथां को सेणा वठंदो या काठियूं वठंदो। ज़ाहिर आहे शहर वेंदो, ओॾो गैस जो सिलेंडर भराए ईंदो, जे न त मसइलो न हल थींदो। पोइ इन जे करे असां इन सां मुसलसल राब्ते में आहियूं। लिहाज़ा इन शइ खे माण्हू जेको आहे त ईअं सीरियसली वठी करे इहो मसइलो ॻोठ वारनि जो, मियां साहिब शहर वासियुनि जो हल कनि।